कुदरत हर शइ में को न को राज़ रखियो आहे, पर उहो आम माण्हूअ खां लिकल हुजे थो। जॾहिं हुन जे फ़ाइदनि बाबति ख़बर पए थी त यकीनन दंग थी वञूं था। पबुण जी टिकीअ जे बारे में त सभु कंहिंखे ख़बर हूंदी, इहो मेवो सभु कंहिं खाधो बि ज़रूर हूंदो, पर हिन जे फ़ाइदनि जी शायदि ई कंहिंखे ख़बर हुजे। इहो मेवेदार गुल कवल जे ॿूटीअ में थींदो आहे। जॾहिं इहो गुल ख़ुश्क थी विकिरी वेंदो आहे त हिन जे हेठां हिकु थुॾो ठहंदो आहे, जंहिंखे कवल जो थुॾो बि चयो वञे थो। इन गुल जे मथां वारी खल चौधारी लाहिजे त तरतीबवार मोतियुनि जियां इन्हनि में मेवनि जा बादाम जहिड़ा दाणा या गोरा पयल हूंदा आहिनि, जेके वरी छिले ऐं खाधा वेंदा आहिनि। इहे गोरा कुदरती तौर ते तयारु थींदड़ इंतिहाई ताक़तवर सौगात आहिनि। सावण जी शुरूआत थींदे ई पबुण जूं टिकियूं मार्केट में ऐं मुख़्तलिफ़ रोडनि जे किनारनि ते खपण जे लाइ अची वेंदियूं आहिनि। पबुड़नि जूं टिकियूं खाइण औरतुनि जे लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि, ख़ासि करे उन्हनि ॾींहनि में जॾहिं उहे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ जहिड़ोक लिकोरिया वग़ैरह में मुब्तला हुजनि। पबुड़नि जूं टिकियूं पेट खे साफ़ कनि थियूं ऐं उहे चर्बी ऐं ॿियो को बि अहिड़ो सबबु नाहिनि बणिबियूं जंहिंसां तव्हां जो पेट वधी सघे। अॼुकल्ह जे दौर में केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा जन खे निंड न ईंदी हूंदी। पबुण में कुदरती तौर निंड अचण जे लाइ शफ़ा रखियल आहे। तव्हांखे शायदि ख़बर न हूंदी, पर पबुड़नि खे दिमाग़ी सुकून ॾींदड़ केतिरनि ई दवाउनि में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। उहे माण्हू जेके डिप्रेशन, परेशानी ऐं घबराहट जो शिकार हुजनि, उहे पबुड़नि खे पंहिंजी खुराक में शामिल कनि त उन्हनि खे वॾो फ़ाइदो मिलंदो। पबुण जूं टिकियूं डिप्रेशन जो इलाज कंदियूं आहिनि। अंग्रेज़ी दवाउनि सां गॾु असांजे समाज में हिकमत जो इलाज बि मौजूदु आहे। पबुड़नि खे केतिरनि ई हकीमी इलाजनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त मिर्गीअ जे इलाज लाइ ठहंदड़ दवाउनि में बि पबुण जो इस्तेमालु थींदो आहे। इन मां ज़ाहिर थियो त मिर्गीअ जे मरीज़नि खे पबुण खाराइजे त उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो। कमल जे ॿूटे खे गप जी सूंहं चयो वेंदो आहे, पर उन जे ॿिज में लिकल नेमतुनि खे ॼाणे उन खे रुॻो सोने हुजण जो ख़िताब ॾियण इन ॿूटे सां नाइंसाफ़ी लिखबी, छो त सोने हुजण सां गॾु इहो सिहत जे लाइ तमामु घणे फ़ाइदनि वारो पिणु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk